नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत जे लाइ ईअं बि फरमाईंदा हुआ तन भलारनि ॾिहाड़नि खे लहव लहब में रांद रूंद में मस्किरनि में ज़ाया न करे छॾियो। मुंहिंजा दोस्त शाह साहब उहा ॻाल्हि थो करे त जॾहिं वाहो रखे हो वहो त मछ मोटण जी न कई। जॾहिं तोखे जवानी आहे, सिहत आहे, तंदुरुस्ती आहे, हली सघीं थो, घुमी सघीं थो, मस्जिद में अची सघीं थो, अल्लाह अल्लाह करे सघीं थो, रोज़ा रखी सघीं थो, ईद पढ़ी सघीं थो, त उन टाइम ते तोखे जवानीअ जे मगन में का ख़बर कान्हे काॾे ॾिठो ईंदो। मछ मोटण जी न कई, अल्लाह जे दरगाह रे कोन थो मोटी। पर पुछ रचजी छेतियूं थिया पोइ पयुसि पहो, नज़र कमज़ोर थी वई, गोॾनि में सूर थी वियो, मथे खे फेरी अची वई, पोढ़ो थी वियो, कमज़ोरी हालत आहे, घर खां उथी कोन थो सघे, मुहताज आहे त को मूंखे वठी हले, या चङो भलो हो हाणे बीमार थी पियो आहे, उथारण वारा कक थी पिया, बेज़ार थी पिया। छरछजी छेतियूं थिया पोइ पयुसि पहो, पर दाहणे सिर मथां सहो ममेज़ूं मलाहन जूं। इहो वक़्तु हलियो वई, वरी वापसि कोन ईंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाईंदो आहे इंसान अहिड़नि ॾिहाड़नि जो क़दुरु कजां, इहे बार बार कोन ईंदा। तोखे अल्लाह सिहत ॾिनी आहे, तंदुरुस्ती ॾिनी आहे, जवानी ॾिनी आहे, हथण घुमण फिरण उथण खाइण जी तोखे अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इन सिहत वारी हालत में रब पाक खे यादि कर त मां अल्लाह तुंहिंजा बेड़ा ई पार फरमाए छॾींदो आहियां। अवां ॾिठो खोड़ वीचारा असांजा मुस्लमान भाइर जेके तमामु बहादुर हटा कटा, ॾिसतो हुननि जे ज़िंदगी ते हसरत पई थींदी हुई, पर खट जे हवाले बीमारी डिगी थी वई, अज़ीज़ बेज़ार, माइट बेज़ार, पुट बेज़ार, चवनि पिया ख़ुदा करे मरे त जान छुटे। ओ मुंहिंजा दोस्त, जंहिं ज़िंदगी खां पाण बेज़ार हुजे, तुंहिंजा प्यारा अज़ीज़ बेज़ार हुजनि, उहा ज़िंदगी जेकॾहिं अल्लाह जे राह में ख़र्च करी त केॾो मज़ो आहे। हा, मां थो चवां त हिकिड़े पासे 50,000 एकड़ ज़मीन हुजे, 20 करोड़ बैंक में पिया हुजनि, पर बीमार आहे, अंब बि न खाइजां, गोश्त बि न खाइजां, खीर बि न खाइजां, आओ न साईं, मिठाण बि न खाइजां, केलो बि न खाइजां, छाण जी मानी खाइजां। मां थो चवां त इन जहिड़ो निभागो ॿियो आहे कोन, जो हिन जे मिल्कत मां ॿिया हज़ारे माण्हू मज़ा पिया कनि ऐं ख़ुदा ताला हिन खां नेमत खसे वरिती आहे। पर मुंहिंजा अदा जेकॾहिं तूं मिसकीन आहे, ख़ाक शोरी जो पोरियो करे थो, हक़ हलाल जी सुबुह खां शाम ताईं मज़दूरी करी थो, दुकानदार आहे त दुकान हलाई थो, हारी आहे त हर वहाई थो, मज़दूर आहे त तगारी खणे थो, पर अल्लाह साईं तोखे सिहत अता फरमाई आहे, कंहिंजो मोहताज कोन्हे। साग बि चट त दाल बि चट त अंब बि चट त केला बि चट, हिकिड़े ई ॻोथरीअ में परवाह ई कान। मां तो चवां इन जहिड़ी बि का नेमत अल्लाह जी आहे कान का, सही आहे न दा, जो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे नेमतुनि मां मज़ा पियो वठे त पोइ मज़ो इन में आहे न, जो हिकिड़े पासे रब तोखे किरोड़े नेमतूं पियो खाराए, ॿिए पासे जे आधी रात जो थी रब खे रिझाए, तहज्जुद पढ़ी, बा जमात नमाज़ पढ़ी, जुमे ते सवेर अची अल्लाह जो कलाम क़ुरान ॿुधी, ईद जे लाइ सवेर तयारी करी, रमज़ान जे लाइ दुआऊं घुरी त मौला वरी अचे त रोज़ा रखां, क़ुरान जी तिलावत करी, ख़ैर ख़ैरात करी, त मां सम्झां थो अहिड़ी ॿी का नेमत आहे ई कान का। कुझु पंहिंजे ज़िंदगी जो क़दुरु कयो अदा, इहा हयाती फ़ानी हयाती आहे। मुंहिंजा सोना, मुंहिंजा भाउर, पाण सां कई दोस्त गॾु जुमा पढ़ंदा हुआ, पर अॼु आहिनि के न के, पाण सां नमाज़ूं पढ़ंदा हुआ, उथंदा वेंदे। अल्लाह पाक जल जलालुहु मन वालु शल तव्हां असांखे रमज़ान जे रोज़नि सां गॾु ईद पढ़ण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए।